अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। नाज़रीन, पाकिस्तान भारत विच में जेका छिकताण थी ऐं उनखां पोइ पाकिस्तान के जेका सिफ़ारती महाज़ ते कामयाबी मिली, अॼु उनखे 1 साल मुकम्मल थी वियो आहे ऐं 1 साल मुकम्मल थियण ते समूरे मुल्क में तक़रीबूं कोठायूं पियूं वञनि ऐं जंग जी फतह जे उनवान हेठि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तक़रीबूं मुनक़द कयूं पियूं वञनि। ख़ासि तौर ते सिंध सरकार पारां अॼु मार्काए हक़ जे उनवान हेठि तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें चेयरमैन पीपल्स पार्टी, सीनियर वज़ीरनि, उनखां अलावा वॾो वज़ीर वो भी शिरकत कई। उनखां अलावा जेके सिफ़ारती लेवल ते पाकिस्तान की कामयाबियूं मिलियूं आहिनि, उन हवाले सां इस्लामाबाद में पिणु तक़रीबूं मुनक़द कयूं पियूं वञनि। पर सवाल इहो पैदा थिए थो त जेका पाकिस्तान सिफ़ारती महाज़ ते इन 1 साल जे अंदरि कामयाबी हासिल कई आहे, उहा कीअं कई आहे? छाकाणि त इहो वॾो अहम सवाल आहे। पाकिस्तान हिन वक़्तु एज़ अ मीडिएटर जो रोल पियो प्ले करे ईरान इज़राइल अमेरिका वारी जंग में। उहा पाकिस्तान जेको मीडिएटर जो रोल प्ले कयो आहे, उन रोल जे क़ाबिल थियण लाइ पाकिस्तान कहिड़ियूं एफर्ट्स कयूं आहिनि, पाकिस्तान कहिड़ियूं अचीवमेंट्स कयूं आहिनि, इहो वॾो अहम सवाल पैदा थिए थो। पाकिस्तान जी जेका सिफ़ारती लेवल ते कामयाबी आहे, उहा आलमी लेवल ते हींअर मञी पई वञे। उनमें डोनाल्ड ट्रंप बार बार प्राइम मिनिस्टर शहबाज शरीफ साहब जी भी तारीफ़ करे पियो, फील्ड मार्शल साहब जी भी बार बार तारीफ़ करे पियो, इवन फेवरेट फील्ड मार्शल पिणु करार ॾिए पियो आहे। उनखां अलावा एक तरफ़ पाकिस्तान है जो 1 साल सिफ़ारती महाज़ ते कामयाबियूं हासिल कयूं, ॿिए तरफ़ भारत है जो मुसलसल पाकिस्तान ते टारगेट कंदो रहे थो ऐं मुसलसल पाकिस्तान के एज़ अ टेररिस्ट कंट्री तौर उनके बदनाम करण की कोशिश कई। पर उन बावजूद भी पाकिस्तान पंहिंजी तरक्की की राह ते गामज़न आहे ऐं पाकिस्तान सिफ़ारती लेवल ते कामयाबियूं हासिल करे पियो, तो ॿिए तरफ़ भारत जो जेको चेहरो आहे उहो आलमी लेवल ते वाइखो थिए पियो। अवां जी नज़र में कुछ मां स्टेटिक्स ॿुधाईंदुमि त पाकिस्तान जेका सिफ़ारती लेवल ते कामयाबी हासिल कई, उहा कीअं कई आहे। वॾो सवाल इहो आहे, पहिरियां जेको भारत पारां ऑपरेशन सिंदूर जेको कयो वियो, हिकिड़ो फॉल्स फ्लैग ऑपरेशन खां पोइ, ऐं उनखां अलावा 22 अप्रैल 2025 में पहलगाम मक़बूज़े कश्मीर में भारत फॉल्स फ्लैग ऑपरेशन कयो, जंहिंमें 26 ॼणा जेके आहिनि उहे मारिजी विया। उनखां पोइ 23 अप्रैल ते भारत सिंतास मुआहिदो जेको आहे उहो यकतरफ़ा तौर ते मुअतल करे छॾियो ऐं उनखां पोइ 24 अप्रैल ते पाकिस्तान जेको शिमला एग्रीमेंट आहे उहो समझौता तौर ते उनखे मुअतल करे छॾियो, मनसूख़ करे छॾियो। उनखां पोइ जेको 7 ऐं 10 मई ते 2025 7 ऐं 3 ॾींहं जेका पाकिस्तान ऐं इंडिया विच में जेका जंग थी, उन जंग में पाकिस्तान खे जेका आहे उहा कामयाबी मिली ऐं जंहिंजे नतीजे में भारत जा जेके आहिनि 7 जहाज़ किरी पिया। उहा बार बार उनजी जेका तस्दीक आहे उहा डोनाल्ड ट्रंप पंहिंजे स्पीचिस में कंदो रहे थो। उनखां अलावा 10 मई ते जेका भारत जी दरख़्वास्त ते सदर ट्रंप जेको आहे उहो पाकिस्तान ऐं इंडिया जे विच में सीज़ फायर करायो। उनखां पोइ 20 मई ते आर्मी चीफ आसिम मुनीर साहब के फील्ड मार्शल के उहदे ते तैनात किया वियो। उनखां पोइ 18 जून ते डोनाल्ड ट्रंप पारां फील्ड मार्शल आसिम मुनीर साहब के ज़ोहराने की दावत ॾिनी, मानी की दावत ॾिनी ऐं उते उहो वाइट हाउस में शरीक थियो। उनखां पोइ 17 सितंबर ते पाकिस्तान ऐं सऊदी अरब विच में जेको दिफ़ाई एग्रीमेंट थियो। उनखां पोइ 25 सितंबर ते ट्रंप पाकिस्तान के वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं डोनाल्ड ट्रंप पारां वज़ीर आज़म शहबाज शरीफ साहब के, उनखां अलावा फील्ड मार्शल आसिम मुनीर साहब के वाइट हाउस में पिणु मदू कयो वियो। उनखां पोइ 13 अक्टूबर ते पाकिस्तान शर्मुल शेख में हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी, उन कॉन्फ्रेंस में शिरकत कई। उनखां पोइ पाकिस्तान के आलमी लेवल ते अञा वधीक जेका आहे उहा कामयाबी मिली। उनखां पोइ 4 दिसंबर ते आसिम मुनीर साहब के चीफ ऑफ डिफेंस फोर्स जो जेको उहदो आहे उहो पिणु तैनात कयो वियो। 22 दिसंबर ते ट्रंप पिणु तस्दीक कई त 8 जंगूं जेके आहिनि मूं रोकवायूं आहिनि, जंहिंमें जोहरी जेका जंग है पाकिस्तान ऐं इंडिया विच में उहा जंग मूं पिणु रोकराई। उनखां पोइ 23 जनवरी 2026 में पाकिस्तान जेको आहे उहो डेविस अमन बोर्ड में शिरकत कई ऐं उनखां पोइ पाकिस्तान जेको आहे जेको बोर्ड ऑफ पीस आहे उनमें पिणु मेंबर तौर साम्हूं आयो। उनखां अलावा 8 मार्च ते ट्रंप जेको आहे पाण इन ॻाल्हि जी तस्दीक कई त पाकिस्तान जेको आहे पाकिस्तान जी दरख़्वास्त ते जेका ईरान इसराइल अमेरिका वारी जंग आहे उनमें सीज़ फायर थी चुको है 2 हफ़्तनि जो। उनखां पोइ 11 ऐं 12 अप्रैल इस्लामाबाद में पाकिस्तान पारां मेज़बानी कई वई। 2 रोज़ा जेका मेज़बानी हुई उनमें इस्लामाबाद टॉक्स के नाले सां हुई ऐं उनमें
ईरानी वफ़्द ऐं अमेरिका जो वफ़्द जेको आहे उते पहुतो ऐं ॿिनि ॾींहंनि में उन्हनि उन हवाले सां ॻाल्हि ॿोल कयो ऐं डायलॉग कयो। ऐं सॼी सूरत हाल में जेका पाकिस्तान खे ज़ाहिर आहे कामयाबी मिली आहे उन ते वॾो अहम सुवाल आहे त पाकिस्तान कामयाबी कहिड़े तरीक़े सां हासिल कई। मूं जीअं स्टेप बाय स्टेप अव्हांखे शयूं ॿुधायूं ऐं ईअं अहिड़े तरीक़े सां पाकिस्तान स्टेप बाय स्टेप जेको आहे हिकु साल जे अंदरि अंदरि जेको आहे उहो डिप्लोमेटिक अचीवमेंट्स हासिल कयूं। उन हवाले सां पाण प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे राजा खलीक अंसारी साहब। राजा खलीक अंसारी साहब के प्रोग्राम में भली कार चऊं था। स्पोक्स पर्सन आहिनि टू द प्राइम मिनिस्टर फॉर सिंध। अंसारी साहब, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग माय शो। थैंक यू। अंसारी साहब, अवां ज़ाहिरा PMLN सां अवां जो ताल्लुक़ आहे ऐं जेका मार्का हक़ में पाकिस्तान के सिफारती महाज ते हिकिड़ी कामयाबी मिली उनके हिकु साल मुकम्मल थी वियो आहे ऐं इन हवाले सां पाकिस्तान डे बाय डे जेका सिफारती लेवल ते जेके अचीवमेंट्स आहिनि उहे गेन करे पियो ऐं ताज़ो ई ईरान इसराइल जी जेका वॾी वॉर हुई उन में जेको पाकिस्तान पंहिंजो रोल प्ले कयो उहो बि क़ाबिले तारीफ़ आहे। अवां की छा चवणु चाहींदो, साल मुकम्मल थी वियो आहे मार्का हक़ खे ऐं इन में पाकिस्तान जेका सिफारती महाज ते कामयाबी हासिल कई आहे उनखे कीअं पिया ॾिसो? मां सम्झां थो पूरे पाकिस्तान में तमामु ज़बरदस्त सेलिब्रेशन आहिनि ऐं हिकु तरफ़ असां पाकिस्तान में पंहिंजो हिकु साल मुकमिल कयो, पंहिंजी जेका फतह हुई उनखे सेलिब्रेट थो करे। ॿिए तरफ़ भारत जी जेका शिकस्त हुई तमामु तारीख़ी शिकस्त उनखे बि पाकिस्तान सेलिब्रेट थो करे ऐं पाकिस्तान उन मां सम्झां थो त 6-7 मई जो जेको दरमियानी राति जंहिंमें पाकिस्तान 6 उन्हनि जा जहाज गिराया जंहिंमें 4 राफेल शामिल हुया। उन खां पोइ पूरी दुनिया पाकिस्तान खे जीअं निगाह सां ॾिठो हिकु त पूरी दुनिया खे इहो दावत थी वियो त पाकिस्तानी क़ौम हिकु रिस्पॉन्सिबल क़ौम आहे। ॿियो पाकिस्तान जेका अफ़वाज आहे उहा इंतिहाई ताक़तवर ऐं इंतिहाई ज़िम्मेदार जेका आहे उहा अफ़वाज आहे। त मां सम्झां थो त उन खां पोइ सॼी दुनिया पाकिस्तान खे अलॻि निगाह सां ॾिसणु शुरू कयो, छो जो हिन खां अॻु में भारत जी इहा कोशिश हूंदी हुई त पाकिस्तान खे दहशतगर्द स्टेट करार ॾेई करे ऐं पाकिस्तान खे आइसोलेट करे तनहा करे छॾे दुनिया में। पर हाणे भारत पाण तनहा आहे ऐं पाकिस्तान मर्कज़ निगाह आहे ऐं पाकिस्तानी क़ौम जेका आहे उहा दुनिया जे सफ़े अवल जी क़ौम में बीठी आहे। मां सम्झां थो इहे तमामु कलेक्टिव एफर्ट्स हुया। मोहतरम वज़ीर आज़म साहब, इसहाक़ डार साहब, चीफ ऑफ आर्मी स्टाफ फील्ड मार्शल आसिम मुनीर साहब ऐं हिननि सभिनी जेके कलेक्टिव एफर्ट्स कया, महिनत कई, जंहिंसां पाकिस्तान मां सम्झां थो अॼु उनजो तमामु सिग्निफिकेंट रोल आहे इंटरनेशनल पॉलिटिक्स में बि, फॉरेन अफेयर्स जे हवाले सां बि। ऐं हाणे जेका हुकूमत जी कोशिशि आहे उहा इहा आहे त असां हिन सॼी कामयाबी खे ट्रांसफॉर्म कयूं पाकिस्तान जी तरक़ी में, मईशत जी बहितरी में ऐं उन ई तरफ़ सॼी तवजह आहे हाणे हुकूमत जी। अच्छा राजा अंसारी साहब, इहो बि ॿुधाइजो, ज़ाहिर आहे हींअर पाकिस्तान सिफारती लेवल ते वॾी कामयाबी हासिल कई, नो डाउट, ऐं आलमी लेवल ते बि पाकिस्तान खे हींअर साराहियो पियो वञे, पर ताज़ो ई जेका ईरान इसराइल अमेरिका वारी जंग आहे उनखां पोइ भारत बोखलार जो शिकार आहे। पाकिस्तान खे कॾहिं मीडिएटर जो रोल थो चवे, कॾहिं एज़ अ कोरियर जो रोल थो चवे, टू कन्वे मैसेजिस जो एलिगेशन लॻाए थो, पर इन में पाकिस्तान जेका आहे एफर्ट्स वरितियूं आहिनि उनमें इवन ट्रंप, इवन ईरानी वफ़्द जेको आहे उहो पिणु तारीफ़ करे रहियो आहे। अॼु बि नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार साहब जी ईरानी जेके अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे त हिकु तरफ़ पाकिस्तान एॾी वॾी कामयाबी हासिल कई आहे उन हवाले सां, ऐं ॿिए तरफ़ भारत बोखलार जो शिकार आहे। अवां सम्झो पिया जेको भारत जो हिन हवाले सां रोल आहे उहो एक्सपोज थी चुको आहे, जेको मुसलसल पाकिस्तान ते एलिगेशन्स लॻाईंदो आहे टेररिज़म जा, हाणे उहो पाण एज़ अ टेररिस्ट कंट्री साबित थियो आहे आलमी लेवल ते। ॾिसो, तव्हां इंडिया जी पंहिंजी मीडिया खणी ॾिसो त रोज़ इंडियन मीडिया ते इंडियन हुकूमत जे ख़िलाफ़ जेको माण्हुनि जो ग़म ऐं गुस्सो आहे उहो केतिरी लेवल ताईं वधी वियो आहे। ख़ुदि इंडियन गवर्नमेंट ते जेका तनक़ीद पई थिए, इंडिया जे अंदरि जेका तनक़ीद पई थिए, उहा मां सम्झां थो अनएक्सेप्शनल आहे। ऐं जेका शयूं असां ॾिसूं था हिन वक़्तु पूरी दुनिया जे अंदरि त भारत जो जेको मकरू चहिरो आहे उहो पाकिस्तान एक्सपोज करण में कामयाबु थियो आहे। ऐं गॾोगॾु ॾिसो, दुनिया बहादुरनि जी क़दुरु कंदी आहे, दुनिया हमेशह बहादुर अक़वाम सां गॾु बीहंदी आहे। पाकिस्तान जेको पाक इंडिया कॉन्फ्लिक्ट में जेको पाण खे बहादुर क़ौम ऐं रिस्पॉन्सिबल क़ौम साबित कयो, उन खां पोइ अमेरिका समेत दुनिया जा ताक़तवर तरीन जेके मुल्क हुया उन्हनि पाकिस्तान खे हिकु तरफ़ सीरियस वठणु शुरू कयो, ॿिए तरफ़ उन्हनि जी नज़र, उनजे जेको पाकिस्तान जो इमेज हुयो उहो इंतिहाई बहितर थियो। पाकिस्तानी पासपोर्ट जी जेका आहे पूरी दुनिया में हिकिड़ी इज़त में इज़ाफ़ो थियो। त उनजे नतीजे में तव्हां ॾिठो त हिन ख़िते में जॾहिं जंगी सूरत हाल पैदा थी त पाकिस्तान ई उहो वाहिद मुल्क हुयो जेको
मीडिएटर जो किरदारु अदा करे पियो ऐं उन पंहिंजे कैपिटल में इस्लामाबाद में मुज़ाकरात जी मेज़ सिंगारी। ये तमामु वॾी अचीवमेंट हुई। इंटरनेशनली जेके माण्हू फॉरेन अफेयर्स खे सम्झनि था ऐं डिप्लोमेटिक पॉलिटिक्स खे सम्झनि था, उन्हनि सभिनी इन ॻाल्हि जी तारीफ़ कई त पाकिस्तान पंहिंजी फॉरेन पॉलिसी में बल्कि पंहिंजी फॉरेन पॉलिसी जी तारीख़ में सभ खां वधीक बुलंद मक़ाम ते पहुतल आहे। त इहो सभु मां सम्झां थो तमामु वॾो जेको क्रेडिट आहे पाकिस्तान जे तरफ़, ऐं उनमें मोहतरम वज़ीर आज़म इसहाक़ डार साहब, फील्ड मार्शल साहब जूं तमामु वॾियूं महिनतूं शामिल आहिनि ऐं अॼु क़ौम उन्हनि खे ख़िराज तहसीन पेश करे थी। मार्का हैक जे नाले सां ई 1 मई खां वठी करे 10 मई ताईं जेके असां 10 ॾींहं सेलिब्रेशन जा पूरी क़ौम सेलिब्रेट पई करे, त इहो मां सम्झां थो त इंतिहाई ख़ुशीअ जा लम्हा आहिनि पूरी क़ौम जे लाइ। ऐं असां पाकिस्तानी क़ौम समेत हिन वक़्तु जेका सिंध जो अवाम आहे उहो बि पाकिस्तान जे अफ़वाह सां गॾु बीठो आहे। ताज़ो असां ॿ ॾींहं अॻु में सखर में जेको जश्न मार्का हक़ कयो PMLN, उहो इंतिहाई सिग्निफिकेंट हुयो ऐं हुनखे पूरी दुनिया में पज़ीराई मिली उन प्रोग्राम खे, ऐं दुनिया ॾिठो त सिंध जो अवाम बि पाकिस्तान जी अफ़वाह सां गॾु बीठो आहे। अच्छा, आख़िर में लास्ट क्वेश्चन इहो बि ॿुधाइजो, ज़ाहिर आहे इन में पाकिस्तान पंहिंजो रोल तमामु घणो प्ले कयो आहे ईरान इसराइल अमेरिका वारी जंग में एज़ अ मीडिएटर, पर हींअर अञा ताईं जंग एक्सटेंशन उनमें थियो आहे। ज़ाहिर आहे उनमें जेका सीज़ फायर आहे उनमें त एक्सटेंशन थियो आहे, अञा कुझु ॾींहं ताईं मज़ीद उहो जारी रहंदो, पर वॾो अहम सवाल इहो आहे उन जंग में पाकिस्तान जी कोशिशुनि बावजूदि हिन महिल ताईं इहो को मुस्तक़िल तौर ते एग्रीमेंट न थी सघियो आहे। अवां सम्झो पिया जहिड़े तरीक़े सां पाकिस्तान एफर्ट्स वठे पियो, उहो इन कमिंग डेज़ कुझु ॾींहंनि जे अंदरि पाकिस्तान जेको आहे पंहिंजे मक़सद में कामयाबु थींदो ऐं ईरान इसराइल अमेरिका वारी जंग आहे उहा मुस्तक़िल तौर ते ख़तमु थी वेंदी। ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु सम्झ में सम्झणु घुरिजे त पाकिस्तान में जंग जो फ़रीक़ न आहे, पाकिस्तान में जंग में शामिल न आहे। पाकिस्तान बि ख़िते जे ॿियनि मुल्कनि वांगुरु इन जंग खां मुतासिर मुल्क आहे, पर पाकिस्तान पोइ बि जेका मुज़ाकरात जी मेज़ सिंगारी ते मेज़बान थियो मुज़ाकरात जे लाइ, ऐं अमेरिका ऐं ईरान जे विच में 45 साल खां पोइ ॿिन्ही मुल्कनि खे गॾु वेहारण में कामयाबु थियो, इहा हिकिड़ी सफ़ारती कामयाबी हुई। हाणे जंग बंदी थिए थी नथी थिए, इहो त जेके फ़रीक़ आहिनि ख़ुदि ईरान अमेरिका ऐं इसराइल, उन्हनि जे विच में ॻाल्हियूं कहिड़े हद ताईं कामयाबु थियनि थियूं ऐं नथियूं थियनि, इहो त उन्हनि मुल्कनि खे ॾिसणु घुरिजे। ऐं असांजूं कोशिशूं जेके आहिनि पाकिस्तान जूं जंग बंदी कराइण में, उहे त सॼी दुनिया जे साम्हूं आहिनि। त असां अमन जा दाई आहियूं ऐं चाहियूं था त ख़िते में अमन पैदा थिए, जंहिंसां ख़िते जी सूरत हाल मुआशी सूरत हाल बि बहितर थिए। त मां सम्झां थो क़ौम खे दुआ करणु घुरिजे त इहे मुज़ाकरात अला करे कामयाबु थियनि, त जीअं ख़िते में हिकिड़ी अमन जी सूरत हाल पैदा थिए। ठीक है, थैंक यू वेरी मच राजा खलीक अंसारी साहब प्रोग्राम में असांखे टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन, अवां ॻाल्हि ॿुधी थी राजा खलीक अंसारी साहब जी, पाण सां गॾु प्रोग्राम में मौजूदु हुआ PMLN जे बिहाफ ते। ज़ाहिर आहे उनमें पाकिस्तानी सिफ़ारती जे हवाले सां उन्हनि ॻाल्हि ॿोल कई ऐं उनमें क्रेडिट बि ज़ाहिर आहे PMLN जी हींअर गवर्नमेंट आहे त उन्हनि जो ई आहे, ऐं सिफ़ारती लेवल ते पाकिस्तान जी जेका हुकूमत आहे उन्हनि जो नो डाउट क्रेडिट आहे, ऐं उनमें वॾियूं कोशिशूं आहिनि। ख़ासि तौर ते मार्का हक़ खां पोइ पाकिस्तान खे जेका आलमी लेवल ते कामयाबी मिली आहे उनमें को शक न आहे, उनमें बिल्कुलु हुकुमराननि जी तारीफ़ करणु घुरिजे, छाकाणि त मार्का हक़ खां पोइ जेके आहे पाकिस्तान खे सिफ़ारती कामयाबी मिली आहे उहा तमामु घणी अचीवमेंट आहे। ॻाल्हि ॿोल खे जारी रखंदासीं, हिते वठो शॉर्ट ब्रेक, स्टे विथ अस। वेलकम बैक। नाज़रीन, पाण ॻाल्हि ॿोल करे रहियो हुआसीं मार्का हक़ जे उनवान हेठि सिंध हुकूमत पारां हिकिड़ी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें 1 साल मुकमल थियण ते पाकिस्तान ऐं भारत जी जेका जंग थी उनखां पोइ जेके पाकिस्तान खे सिफ़ारती लेवल ते कामयाबियूं मिलियूं, ऐं उन हवाले सां हिकिड़ी तक़रीब जेका आहे मुनक़द कई वई सिंध हुकूमत पारां। उनमें पाक फ़ौज तोड़े पाकिस्तानी हुकूमत जी तारीफ़ कई वई ऐं पाकिस्तान जी जेका सिफ़ारती लेवल ते कामयाबी हासिल कई, उन हवाले सां उन तक़रीब में उन्हनि जे लाइ जेका आहे उन्हनि जे किरदार ते ॻाल्हायो वियो, उन्हनि जी तारीफ़ कई। उन हवाले सां हींअर पाण खे प्रोग्राम में जॉइन कयो आहे सिंध हुकूमत जा मिनिस्टर आहिनि, पीपल्स पार्टी जा अॻवान आहिनि रियाज़ शाह शिराज़ी साहब, मिनिस्टर आहिनि उशर ज़कात जा। शिराज़ी साहब, थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग माय शो। थैंक यू वेरी मच। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। शिराज़ी साहब, इहो ॿुधाइजो, ज़ाहिर आहे 1 साल मुकमिल थी वियो आहे ऐं उन 1 साल जे अंदरि पाकिस्तान सिफ़ारती महाज़ ते तमामु घणी कामयाबी हासिल कई आहे, ऐं ताज़ो ई जेका ईरान इसराइल अमेरिका वारी जंग आहे
उनमें भी पाकिस्तान जेको आहे पंहिंजो रोल प्ले कयो आहे एज अ मीडिएटर। कीअं पिया ॾिसो पाकिस्तान जी सिफारती कामयाबी खे? ॾिसो अल्लाह पाक जी मदद थी लास्ट ईयर अॼु 4 मई ते जेको इंडिया हमलो कयो हो पाकिस्तान ते रात जे अंधेरे में जेके बेगुनाह सिविलियन शहीद थिया, पोइ पाकिस्तान जी अफ़वाज, पाकिस्तान जी अवाम, पंहिंजी हिकिड़ो अवाम जेको हुनखे जवाबु ॾिनो ॾींहं जी रोशनी में। ऐं 7 जो जेको ॾींहुं हो 10 मई हो, जेको सॼी पाकिस्तान इंशाअल्लाह ताला साल कंप्लीट थी जेको फतेह जो ॾींहुं जंग 4 ॾींहं हली हुई, 10 मई ते पाकिस्तान जंग खटी हुई। त उनमें पाकिस्तान पीपल्स पार्टी सॼे मुल्क में हिकु जश्न मल्हाईंदी, फतेह जो ॾींहुं मल्हाईंदी। अॼु हुकूमत सिंध मार्काए हक़ जो जेको प्रोग्राम कयो हो हिते कराची में हुकूमत सिंध, जंहिंमें असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, अजी फरियाद दालपुर सभानी सीएम साहब ऐं असांजो कोर कमांडर कराची, डीजी रेंजर, सॼी पाकिस्तानी फौज हुई ऐं पाकिस्तान नेवी, पाकिस्तान एयरफोर्स जा बि हुआ ऐं टोटल पार्लियामेंटर्स हुआ, डिप्लोमेट्स हुआ। तमामु हिकु ख़ुशी जो अॼु ॾींहुं मल्हायोसीं त अलाह पाक जी मदद थी त सॼी दुनिया खे पाकिस्तानी ॾेखारियो त भले 5 गुना ज़्यादा इंडिया जी फौज असांजी फौज खां हुई, पर जॾहिं ईमान पुख़्तो हो, जॾहिं अवाम गॾु हुई त उनखे हिकु जेको जवाबु ॾिनोसीं ऐं हुनखे जेकी शिकस्त ॾिनोसीं त इहो ई हिकिड़ो दुनिया खे मैसेज हुयो त पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे। पाकिस्तान ते हुननि हमलो कयो, पाकिस्तान पंहिंजी दफ़ा में हुननि खे जेको जवाबु ॾिनो, इंडिया जा जेके जहाज़ किराया, इंडिया खे जेकी शिकस्त मिली उहो हमेशह यादि कंदो। त उन खां पोइ ॾिसो त पाकिस्तान जो जेको हींअर पंहिंजो माहौल हले पियो, सॼी दुनिया में माहौल हले पियो, जो ख़िते जा हालात आहिनि हुनमें जंहिंमें इसराइल हमलो कयो ईरान ते, जेके हुते बि शहादतूं थियूं ऐं सॼी दुनिया में हिकिड़ी टेंशन जी सूरत हाल हुई, पर सॼी दुनिया में हिकिड़ो ई मैसेज हलियो त पाकिस्तान हिन जंग बंदी कराई आहे। सॼी दुनिया में पाकिस्तान जो नक्श, पाकिस्तान जी पहचान, पाकिस्तान जो प्राइम मिनिस्टर हुजे, पंहिंजो प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब हुजे, असांजो फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, जेकी कोशिशि हुई हुनखे जंग खे बंदि करायो। त अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान पंहिंजी नेकनीति सां कमु करे पियो ऐं पाकिस्तान जी फौज हिकु ताक़तवर फौज आहे ऐं इहो को इंडिया खे सबक़ सिखणु लाज़मी हो। उन्हनि खां सभ खां ज़्यादा जेको मेन कमु हो शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जॾहिं महिल पाकिस्तान खे एटमी ताक़त मुल्क बनायो त उन खां पोइ अॼु अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे सुकून सां पाण साफ़ करे सघूं था ऐं ॿिया जेके बि पाकिस्तान जा दुश्मन मुल्क आहिनि हू पाकिस्तान इन करे ई थोरो वधीक ॻाल्हाइनि था त ख़बर आहे पाकिस्तान एटमी मुल्क आहे। अच्छा, उनखां अलावा इहो बि ॿुधाइजो शाह साहब, त ज़ाहिर आहे हींअर पाकिस्तान जेको आहे सिफ़ारती महाज़ ते कामयाबी कई आहे, उनखे 1 साल मुकमिल थियो, पर इन 1 साल जे अंदरि अंदरि हिकिड़ी वॾी अहम कामयाबी पाकिस्तान जी इहा आहे त फील्ड मार्शल आसिम मुनीर साहब जी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी बार बार डोनाल्ड ट्रंप साहब पाण तारीफ़ कनि पिया। उहे डोनाल्ड ट्रंप जेके मुसलसल जेके मुसलमान मुल्कनि ते हमला कंदा रहनि था ऐं उनमें ईरान हुजे, उनमें जेको आहे फ़लस्तीन हुजे, उनमें जेको आहे लीबिया हुजे, तमामु तरह जेके जंगूं आहिनि उन्हनि में कंट्रीब्यूशन रहियो आहे अमेरिका जो, पर उहो अमेरिका जो ताक़तवर प्रेसिडेंट बार बार पाकिस्तानी हुकूमत जी तारीफ़ करे पियो। अवां सम्झो पिया त उन हवाले सां पाकिस्तान जेको आहे आलमी लेवल ते पंहिंजे पाण खे मञरायो आहे, जेकॾहिं उहो ट्रंप तारीफ़ करे थो त उहो मजबूर थी तारीफ़ करे थो। सभ खां पहिरियां ॾिसो पंहिंजो वतन हूंदो आहे, मुल्क हूंदो आहे। हा, तव्हां हालात ॾिसो, सीरिया जा हालात ॾिसो, लिबिया जा हालात ॾिसो, ॿियनि मुल्क जा, पर पंहिंजी पाकिस्तान जी अफ़वाज एतिरी मज़बूत आहे अलाह पाक जी मदद सां। इंडिया हुजे, इसराइल जेकी साज़िशूं कयूं आहिनि पंहिंजे मुल्क खे, पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ करण लाइ, उनखे पाकिस्तानी अवाम, पाकिस्तानी फ़ौज हुनखे जवाबु ॾिनो आहे। हिन जो मिसाल इहो आहे त पाकिस्तान लाइ हिकु इंडिया हमेशह हिकु नेगेटिविटी सॼी दुनिया में फैलाईंदी हूंदी, छाजे करे त पोइ ख़ुदा न ख़ास्ता ईअं इंडिया ईअं चवंदी त पोइ पाकिस्तान में दहशतगर्दी थिए थी। सभ खां वधीक दुनिया में अगरि दहशतगर्दी जो अगरि के मुल्क में जेको नुक़सानु थियो आहे अवाम जी शहादतूं, त उहो पाकिस्तान जूं आहिनि। 80,000 खां मथे जेके पाकिस्तान जा अवाम, फौज, आर्मी जा जवान जेके शहीद थियनि, कैप्टन हुजनि, कर्नल हुजनि, मेजर ऐं सिपाही, केतिरी वॾी शहादत हुई। हुन सां गॾु अवाम 80,000 खां ज़्यादा अवाम शहीद थी विया 20 सालनि जे अंदरि दहशतगर्दियुनि में। पाकिस्तान पंहिंजे मुल्क लाइ त दुनिया खे हाणे हिकु मैसेज वियो त पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे। पाकिस्तान हिकु दुनिया जो माशाअल्लाह, पाकिस्तान जी फौज 10 नंबर जेकी टॉप 10 जी फौज दुनिया जी, उनमें पाकिस्तान जी फौज एतिरी मज़बूत फौज आहे। तंहिं ते ई न डोनाल्ड ट्रंप ॾिठो
त हिन चीज़ के यही वाहिद आहिनि जंहिंमें फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर साहब, प्राइम मिनिस्टर जे शहबाज शरीफ साहब, प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब, ऐं इन्हनि ॾिठो त हीअ हिन चीज़ुनि खे बहितर करे सघनि था। अलाह सां जी मदद आहे ऐं दुआ बि आहे त इंशा अल्लाह ताला जेके हिन ख़िते में हालात ख़राब आहिनि उन्हनि जी बहितरी लाइ ऐं हमेशह भई जंग बंदी बि थी वेंदी, जेके मसइला हलनि था इहे मसइला बि इंशा अल्लाह ख़तम थी वेंदा। अच्छा, आख़िर में हिकिड़ो ॾिसो, तव्हां सफ़ारत लिया था ॻाल्हि कई, हुन में असां चवां थो त जेको यंगेस्ट चेयरमैन असांजो फॉरेन मिनिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब थियो, हुन दुनिया खे सॼी दुनिया में वञी करे ॿुधायो त पाकिस्तान पुरअमन मुल्क आहे ऐं इंडिया दहशतगर्दी थो करे, मोदी बि दहशतगर्द पाण आहे, हू दहशतगर्दी थो करे, दुनिया में कोई मिसगाइड थो करे, त उनजो रिज़ल्ट अॼु सॼी दुनिया में अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान सुरखियो आहे। अच्छा, आख़िर में सर इहो बि ॿुधाइजो, जेको भारतीय मीडिया आहे उहो मुकमल तौर ते एक्सपोज थी चुको आहे इन साल जे अंदरि, केतिरियूं फेक ख़बरूं थो हलाए। हिकु तरफ़ पाकिस्तानी मीडिया आहे, ॿिए तरफ़ भारतीय मीडिया आहे। पाकिस्तानी मीडिया मुसलसल हिन जंग खे कवर कयो ऐं एज़ ए न्यूट्रल थी कवर कयो, पर जॾहिं त भारत जी ॻाल्हि कजे त भारत जो मीडिया मुसलसल पाकिस्तान ते टारगेट कंदो रहे थो। हींअर बि पाकिस्तान ख़िलाफ़ जेका आहे उहा प्रोपेगेंडा उनजो जारी आहे। अवां सम्झो पिया त जेको भारतीय मीडिया आहे उहो आलमी लेवल ते एक्सपोज थियो आहे, उनमें पंहिंजो पाकिस्तानी मीडिया जेको हिन जंग जे हवाले सां जेको किरदारु कयो आहे उहो तमामु बहितर कयो आहे। मां चवां थो त पाकिस्तानी मीडिया जेकी बि नेशनल मीडिया आहे उनमें टोटल ऐं सोशल मीडिया हुजे, पाकिस्तानी अवाम, पाकिस्तानी मीडिया ज़बरदस्त माशाल्लाह सच ॿुधायो, सॼी दुनिया खे सच ॿुधायो। त उनजी मिसाल आहे। ऐं लास्ट तव्हांखे ख़बर हुजे जंग हली पई इंडिया में त एॾियूं कूड़ियूं प्रोपेगेंडा बि कयूं, कॾहिं कॾहिं सोशल मीडिया ते कोई अची वेंदो वायरल क्लिप त बसि पाकिस्तान में इहो हो गया, कराची में इहो हो गया, वो हो गया। अलाह पाक जी मदद सां हिते त कुझु बि न हो। जॾहिं हिननि ड्रोन ते उॾाया, ॿ टे असांजा जेके इलाइक़े में ॿाहिरि जे इलाइक़नि उते माण्हू जेके दिलेर ते अवाम में छो मुस्लमान आहियूं ऐं अलाह ते इहो ईमान आहे त बाबा हिकु ॾींहुं शहादत मौत ईंदी, हुन खां वधीक शहादत खां वधीक कहिड़ी चीज़ आहे। त कंहिंखे डपु ई कोन्हे, 25 करोड़ अवाम उनमें मुस्लमान हुजनि नॉन मुस्लमान आहिनि, सभिनी जे मुल्क सां मोहबत बि, तंहिं करे उन जी इंडिया जी कूड़ी प्रोपेगेंडा मीडिया जी बि उनखे बि एक्सपोज कयूं। ऐं पाकिस्तान जी मीडिया तमामु माशाल्लाह सुठो रोल प्ले कयो ऐं हक़ खे सच ॿुधायो, त हुन में बि सॼी दुनिया खे ॿुधायो त बाबा इंडिया रुॻो कूड़ थो ॻाल्हाए, कूड़ी प्रोपेगेंडा थो करे। ठीकु आहे, वॾी महिरबानी रियाज़ शाह शिराज़ी साहब, प्रोग्राम में असांखे टाइम ॾियण जे लाइ। नाज़रीन, अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी, पाण सां गॾु मौजूदु हुया मिनिस्टर सिंध हुकूमत ऐं उनखां अलावा पीपुल्स पार्टी जा अॻवान। पाण ॻाल्हि ॿोल कईसूं। अॼु ज़ाहिरा 1 साल मुकमल थी वियो आहे पाकिस्तान जी सिफ़ारती कामयाबी ऐं जीअं मूं इंट्रो में तफ़सीलन ॿुधायो त इहो हिकिड़े स्टेप्स हुया जेका पाक भारत जंग थी, उन जंग खां पोइ पाकिस्तान जेको रोल प्ले कयो आलमी लेवल ते, जेको भारत मुसलसल पहलगाम अटैक खां पोइ पाकिस्तान ते क्रिटिसाइज़ कंदो रहियो त पाकिस्तान इन फेक फॉल्स फ्लैग ऑपरेशन में मुलविस आहे, पर उन हवाले सां पाकिस्तान जेको आहे पंहिंजो दिफ़ा कंदो रहियो त पाकिस्तान कंहिं बि टेररिज़म में इन्वॉल्व न आहे ऐं पाकिस्तान पाण टेररिज़म जो विक्टिम कंट्री आहे। उन बावजूद बि भारत जेको आहे अटैक कयो ऐं सिविलियन खे निशानो बणायो। उनखां पोइ जेको पाकिस्तान 7 ऐं 10 मई ते जेको रद्दअमल ॾिनो, जंहिंजे नतीजे में त ग़ालिबन 7 जहाज़ जेके किराया विया ऐं उन ॻाल्हि जी तस्दीक बि डोनाल्ड ट्रंप पाण कंदो रहियो। उनखां पोइ भारत एतिरो एक्सपोज थी चुको आलमी लेवल ते, छाकाणि त उनखां पोइ पाकिस्तान जॾहिं मीटअप्स थिया वाइट हाउस में ऐं उनखां पोइ अमेरिका में जॾहिं पाकिस्तानी वफ़्द वियो, उते पाकिस्तान पंहिंजो दिफ़ा कयो, जिते भारत सरकार या जेके भारतीय जेको वफ़्द आहे उहो उते पंहिंजो दिफ़ा बि न करे सघियो, पंहिंजो डिफेंस न करे सघियो, छाकाणि त हू हिन मामले ते पाण खुटियल हुयो, जंहिंजे करे हू रहिजी वियो। ऐं उनखां पोइ जेके बोर्ड ऑफ पीस थियो या जेके मुसलसल जेके वाइट हाउस में जेके प्रेस कॉन्फ्रेंस थियूं या जेके तकरीबूं थियूं, उन्हनि में बि पाकिस्तान शिरकत कंदो रहियो। ऐं उनखां पोइ ख़ासि तौर ते जेको ईरान इसराइल अमेरिका जी जंग में जेको पाकिस्तान रोल प्ले कयो एज़ अ मीडिएटर, उनखां पोइ जेका पाकिस्तान खे जेका शनाख्त मिली आलमी लेवल ते, उहा तमामु घणी आला क़िस्म जी मिली। ऐं उनखां पोइ पाकिस्तान हींअर दुनिया लेवल ते जेको रोल प्ले कयो आहे उहो तारीख़ी रोल प्ले कयो आहे, जंहिंजे करे पाकिस्तान खे पूरी दुनिया में हींअर पाकिस्तान खे एज़ अ मीडिएटर तौरु सुञातो वञे थो। पर उन बावजूद बि भारत जेको आहे मुसलसल प्रोपेगेंडा करे पियो पाकिस्तान जे ख़िलाफ़। कॾहिं पाकिस्तान खे कोरियर चए थो त कॾहिं वरी पाकिस्तान खे एज़ अ फैसिलिटेटर चए थो, पर सवाल जेके बि आहिनि ऐं उनमें कंक्लूडिंग रिमार्क्स में इहो चवंदुसि त पाकिस्तान हिन हवाले सां जेको रोल प्ले कयो उहो एज़ अ मीडिएटर रोल प्ले कयो। अॼु प्रोग्राम में एतिरो ई, मूंखे इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।